ॻोठ जो चङो मुड़ुसु जंहिंखे चंद रुपया आहिनि उहो छा कंदो, ज़कात या त मुकमल कढंदो बि कोन, जेकॾहिं कढंदो त उन ॻोठ खे छॾे करे, उन रस्ते खे छॾे करे, उन शहर खे छॾे करे कंहिं ॿिए शहर में ज़कात ॾेई ईंदो। बाबा मां ज़कात ॾेई आयो आहियां, दिलि में ख़ुशि, अलाह मां राज़ी आहे। अलाह जा बाना सभ खां वधीक त तो ते हक़ पाड़े वारनि जो आहे। ये मिस्कीन ग़रीब तुंहिंजे पाड़े में त आहिनि न, तूं इन ज़कात जा पैसा पंहिंजे घर जे भरिसां जेको मिस्कीन आहे उन खे बि ॾेई सघे पियो, छाजे करे त इन सां तुंहिंजे पाड़े वारे जो हेल्प थींदो, तुंहिंजो इलाइक़ो, तुंहिंजो ॻोठ ख़ुशहाल थींदो। इन तरफ़ सोच न आहे, बसि 3-4 ज़िला 3-4 इलाइक़ा छॾे करे ॿाहिरि ॾेई ईंदो। जेकॾहिं ॿाहिरि जो 4-5 ॻोठ किरास करे, के स्टाफ किरास करे शहर में ॾेई ईंदो, ज़कात अदा थी वेंदो, लेकिन जेको ज़कात जो असल तरीक़ो आहे उहो इन में नथो अचे।